नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त सिंध प्रोग्रेसिव पारां मोरे में जबरी गुमशदगी ऐं सिंध जे वॾे शहर कराची ते वफाक जे कब्ज़े जी साज़िश ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे रैली कढी वई, जेका मोरो प्रेस क्लब अॻियां पहुती, जंहिंजी अॻुवाणी जीए सिंध माज़ जे ज़िले सदर मंज़ूर ख़ासकेली, अवामी वर्कर्स पार्टी जे कामरेड यूनुस राव, सैयद इरशाद शाह, कामरेड ख़ालिद बुगियो ऐं ॿिया करे रहिया। जिते अॻुवाणी ख़िताब कंदे चयो त डिघे अरसे खां पोइ पूरे मुल्क समेत ख़ासि तौर ते सिंध में सियासी कारकुननि, अदीबनि, सहाफ़ियुनि खे खंबी गुम करण पुठियां वॾियूं साज़िशूं आहिनि। इन सूरत में ज़ाहिर पियो थिए त सिंध जे वॾनि शहरनि ते कब्ज़ो करे हालतूं ख़राब कयूं पियूं वञनि। हिननि चयो त असां सिंध में खंबी गुम कयल सियासी कारकुननि जी जबरी गुमशदगी जी पिणु मज़म्मत करियूं था, मुतालबो करियूं था त हिननि खे आज़ादु कयो वञे, कराची ते वफाक पारां कब्ज़े जी साज़िश बंदि कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।